अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? उमेद तो बिल्कुल ठीक हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध फेसबुक पेज ऐं असांजो यूट्यूब चैनल। दोस्तों, अगरि नवां आहियो त सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। असांजो फेसबुक पेज आहे सलाम सिंध जे नाले सां, उनखे बि लाइक फॉलो करे छॾियो। दोस्तों, अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जॉब पोर्टल जे हवाले सां कुझु सवालात जेके नौजवाननि जा हुया। अॼु उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। जेसि ताईं मूंखे मालूमात मिली आहे त अॼु मां तव्हांखे कुझु जेको आहे न उन बाबति मालूमात ॾींदुसि। पहिरियां जेकी मालूमात आहे इरर कैंडिडेट नॉट फाउंड। हीउ जेको इरर अचे थो पियो हिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे, हीउ इरर जेको साम्हूं अचे थो पियो, सो हिन इरर जो मतिलबु छा आहे, या जेकी जॉब्स आया आहिनि जूनियर क्लार्क BPS 11 जे हवाले सां। जूनियर क्लार्क जा 504 वैकेंसीज़ आहिनि पूरी सिंध लेवल ते। उन्हनि में तव्हां कीअं अप्लाई करे सघो था, उन्हनि जी छा रिक्वायरमेंट आहे, त अॼु पाण ॻाल्हाईंदासीं। पहिरियों त दोस्तों पाण इहो ॻाल्हाईंदासीं जेके नवां नौजवान आहिनि उहे रजिस्ट्रेशन कीअं करे सघनि था। काफ़ी परेशानियूं अची रहियूं आहिनि। शुरू में त असां सोचियोसीं त भाउ वेबसाइट तमामु ज़बरदस्तु आहे ऐं असांखे फ़ाइदो बि ॾेई वेंदी, पर हीअ त उन्हनि नौजवाननि खे फ़ाइदो ॾेई पई जेके मसलन STS IBA में जिन्हनि 40 या 40 खां मथे स्कोर खया, उहे ई जेको आहे हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघंदा फ़िलहाल वक़्त लाइ। पोइ ईंदड़ वक़्त में थी सघे थो नवां दोस्त बि रजिस्ट्रेशन करे सघंदा। हाणे जेको नओं दोस्त इन में रजिस्ट्रेशन करे थो पियो त उन खे इरर हिकिड़ो अचे थो पियो, जेको तव्हांजे साम्हूं बि हूंदो, मुंहिंजे बि साम्हूं आहे। कैंडिडेट नॉट फाउंड। ठीकु आहे, कैंडिडेट नॉट फाउंड मतिलबु त असां जेकी IBA STS में जॾहिं हिकिड़ी टेस्ट वरिती वई त असां उन में टेस्ट कोन ॾिनो। ठीकु आहे, जिन मिसाल मां न ॾिनो या ॿियनि दोस्तनि कोन ॾिनो, त उहे कीअं हिन BPS 11 में अप्लाई करे सघूं। ऐं तालीम बि असांजी पूरी आहे, हर रिक्वायरमेंट बि असांजी पूरी आहे। सो हिते हाणे इहो मेन मसइलो थिए थो। दादा हाणे हिन जो मतिलबु इहो आहे त सिंध हुकूमत चाहे थी त जेकी IBA में जिन्हनि टेस्ट ॾिनी, जिन्हनि STS वेबसाइट ते जंहिंजी डेटा पई अथई, पहिरें उहे जेको आहे न माना पहिरें उन्हनि जो हक़ु आहे। ठीकु आहे, पहिरें उन्हनि खे हक़ु इहो ॾिनो वेंदो, उन्हनि खे कंप्लीट कराए। छो जो हाणे ॾिसो न, IBA हर कंहिं जी सोच में आहे त यार मुंहिंजा एतिरा मार्कू या मुंहिंजा एतिरा हुया, उमेदु आहे त मुंहिंजो जेको मूंखे नौकिरी मिलंदी। हाणे सिंध हुकूमत इहा चाहे थी त जिन्हनि IBA में टेस्ट ॾिनो, जंहिंजा 40 स्कोर आहिनि या 40 खां मथे आहिनि, त पहिरें मां उन्हनि खे फ्री कयां। हाणे जेके बि इहे जेके नौकिरियूं फ़िलहाल जेको आहे इहा जॉब सिंध जॉब पोर्टल ते ईंदियूं, मूंखे नथो लॻे त नओं माण्हू जेको आहे न, नओं नौजवान जेको आहे उहो हिन में अप्लाई करे सघे थो या उहो रजिस्ट्रेशन करे सघे थो। फ़िलहाल वक़्तु इरर अचे थो पियो। जेको नौजवान STS ते पहिरियां जेको आहे न उहो पंहिंजो टेस्ट ॾेई चुको आहे, त वधि खां वधि उहे दोस्त हिन में वेबसाइट में जॉइन करनि। ऐं जेकी BPS 11 जी जेकी नौकिरी आई आहे जूनियर क्लार्क जे हवाले सां, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वैकेंसीज़ आहिनि 504। एज लिमिट हिननि रखी आहे 18 साल खां 28 साल। STS कैटेगरी ग्रेजुएशन जे लाइ, ऐं क्वालिफिकेशन जेको आहे ग्रेजुएशन 2 सालनि जी लाज़मी आहे, ऐं मैक्सिमम 40 स्कोर खां मथे हुजे, ऐं जॉब टाइप रेगुलर आहे। ठीकु आहे, हिन जी जेकी लास्ट डेट आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 15 नवंबर हिननि टोटल लास्ट डेट ॾिनी आहे। ठीकु आहे न, 15 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे हिन में अप्लाई करिणो आहे। ठीकु आहे, जिन्हनि जा IBA में मतिलबु 40 या 40 खां मथे स्कोर आहिनि। बाक़ी हिन में फ़िलहाल नओं माण्हू अप्लाई नथो करे सघे, इरर ईंदो, कैंडिडेट इरर। ठीकु आहे न, इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां त नओं माण्हू हिन में अप्लाई फ़िलहाल नथो करे सघे। जंहिंमें इरर इशू अचे थो, जेको हीउ इशू तव्हांजे साम्हूं अचे थो, तव्हांजे बि साम्हूं ईंदो हूंदो, हीउ ॾिसी सघो था, कैंडिडेट इरर। ठीकु आहे, हाणे इहो इरर कीअं ख़तमु कयूं? इहो इरर जॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असां सभिनीनि लाइ नौकिरियुनि जो ऐलान थींदो। मिसाल जीअं हाणे हीउ जेको जूनियर क्लार्क आहे, हीउ फ़िलहाल उन्हनि जे लाइ ऐलान थियो आहे जेके पहिरियां IBA में टेस्ट ॾेई चुका आहिनि, जिन्हनि जा 40 मार्कू या 40 खां वधीक आहिनि। हाणे नौजवान हिते परेशान आहिनि। सैयद मुराद अली शाह माना ॿई तरफ़िया जेको आहे ॻाल्हि करे, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त नवां नौजवान काॾे वञनि। तव्हां साईं IBA वारनि खे जंहिंमें तव्हां उन्हनि खे ॾींदो त पोइ नवां काॾे वञनि, माना जेसि ताईं IBA वारा माना उहे पूरा न थियनि त पोइ नवां माना अप्लाई बि न करनि, या नई नसल उहा काॾे वञे।
सो हाणे ॻाल्हि आहे ईअं त साईं मुराद अली शाह खे थोरो इहो वेबसाइट में सोचणो खपे हा त बाबा ठीकु आहे हाणे नवां माण्हू त अप्लाई करनि इहो पुराणा त जंहिं थियल आहे IBA में या पोइ उन्हनि खे हिन जूनियर क्लार्क में फ्री था कयो ठीकु आहे भाई IBA में जेके बि आहे पोइ सभिनीनि खे ॾियो जूनियर क्लार्क पोइ अला मालिक उहे कंप्लीट थींदा माना हाणे जेसि ताईं उहे IBA में जिन्हनि टेस्ट पास कई उन्हनि जा 40 या 40 खां मथे स्कोर आहिनि तेसि ताईं माना उहे जेसि ताईं उहे माना कंप्लीट नथा थियनि तेसि ताईं माना पोइ नवां माण्हू घर विया आहिनि वञी या उन्हनि जी जेकी एज आहे या एज जो लिमिट आहे उहे माना उन्हनि जी पूरी थी वञे बसि 2-3 साल जेसि ताईं तव्हां IBA वारनि खे ख़ुशि कयो उन्हनि नौजवाननि भली उन्हनि खे बि ख़ुशि कयो उहे बि असांजे लाइ क़ाबिल एतिराम पर यार नवनि खे त तव्हां ॾिसो न नवां काॾे वञनि माना जेसि ताईं IBA वारा कंप्लीट न थींदा तेसि ताईं पोइ नवां नौजवान वञी घर वियनि पोइ चवण जो सॼो मक़सदु इहो आहे त तव्हां हिन जी रजिस्ट्रेशन खोलियो रजिस्ट्रेशन नवां नौजवान रजिस्टर्ड कीअं करनि पाण खे मेन इशू इहो आहे भले तव्हां अप्लाई जो ऑप्शन उन में न ॾियो आहे न ॾिसो हाणे रजिस्ट्रेशन त तव्हां घटि में घटि ॾियो न यार हाणे रजिस्ट्रेशन त नओं माण्हू करे न तव्हां अप्लाई जे लाइ उन में ऑप्शन न ॾियो आहे जीअं हाणे मिसाल जूनियर क्लार्क जे लाइ तव्हां जॉब ॾिनी ठीकु आहे सिंध जॉब पोर्टल ते तव्हां उन में अप्लाई न ॾियो आहे बाबा उन में इहा छा लिखियलु हुजे त जिन्हनि IBA में टेस्ट पास कई जंहिंजा 40 या 40 खां मथे स्कोर आहिनि उहे जेको आहे हिन में अप्लाई करे सघंदा फ़िलहाल वक़्त लाइ हीअ जॉब नवनि जे लाइ न आहे तव्हां रजिस्ट्रेशन त ॾियो न हाणे आवाम सॼी ख़ल्क परेशान आहे बाबा कैंडिडेट इरर पोइ नवां काॾे वञनि सॼी ॻाल्हि इहा आहे नवनि जे लाइ तव्हां कुझु सोचियो ऐं हिन में कुझु ॿिया फीचर बि जेको आहे हिननि ॾिना आहिनि जेकी जॉब जे मुतालिक़ जेकी वैकेंसी तव्हांजी 40 स्कोर वग़ैरह ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि तव्हांखे ॿुधायल आहे त जॉब्स डिटेल जेको आहे सर्टिफिकेट इन MS ऑफिस जूनियर क्लार्क लाइ सर्टिफिकेट इन MS ऑफिस तव्हां वटि लाज़मी हुजणु खपे बिटवीन एज लिमिट आहे 18 खां 28 स्किल एनी डिस्ट्रिक्ट्स एनी ऐं ग्रेड BPS 11 आहे ऐं टाइप रेगुलर आहे ऐं रूरल सीट्स 302 ऐं एज रिलेक्शन जेको आहे 5 ईयर ठीकु आहे न इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां हींअर ई अप्लाई कयो जिन्हनि जेके हिन जॉब जे लाइ अहल आहिनि तव्हां वटि इहे सर्टिफिकेट वग़ैरह सभु शइ आहे त जल्दी हिन में तव्हां जेको आहे तव्हां अप्लाई करे छॾियो जेके IBA टेस्ट पास आहिनि कंहिंखे त फ़ाइदो थिए उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि पर हीअ नौकिरी तमामु भली आहे जूनियर क्लार्क बि तव्हां हींअर ई जेको आहे हिन में वञी वेबसाइट ते वञी अप्लाई करे सघो था हाणे दोस्त हिते लिंक पुछंदा त बाबा इहा लिंक असांखे जॉब पोर्टल जी ॾियो जॉब पोर्टल बि 2 नंबर खोड़ जेको आहे न माण्हू ठाहियूं बीठा अथव उन्हनि में अप्लाई न कजो लिंक ओरिजिनल सिंध जॉब पोर्टल जे जेको आहे न उन्हनि जी आहे उन में ई तव्हां अप्लाई करे सघो था न त माण्हू जेको आहे फेक खोड़ सारा माण्हू फेक ठाहियूं वेठा आहिनि वेबसाइट वग़ैरह पंहिंजे कमाई जे लाइ त हिन शइ खां वधि ख़्यालु करिणो आहे तव्हांखे ऐं सिंध जॉब पोर्टल ओरिजिनल ते वञी उते ई जेको आहे तव्हां पंहिंजे पाण खे रजिस्टर्ड कयो माण्हू ख़बर अथव पंहिंजी कमाई जे ज़रिया ठाहे नवां जेको आहे न पंहिंजो ठाहियूं वेठा आहिनि वेबसाइट आहे उन्हनि शयुनि खां बचिणो आहे तव्हांखे दोस्तो ईअं न वरी फुरिजी न वञो इहो तव्हांखे मां हाणे ॿुधाए छॾियां ऐं हिते हिननि जेको आहे हिन वक़्त ताईं जिन्हनि IBA टेस्ट पास कई जिन जा 40 या 40 खां मथे स्कोर आहिनि 3,26,368 नौजवाननि हिते जेको आहे पाण खे रजिस्ट्रेशन कयो आहे रजिस्ट्रेशन ही नवां न आहिनि ही उहे आहिनि जिन्हनि STS में 40 या 40 खां मथे मार्कूं खयां मां वरी तव्हांखे ॿुधायां थो जंहिंमें मैट्रिकुलेशन 96,895 इंटरमीडिएट 1,22,506 ग्रेजुएशन 1,06,967 माण्हुनि हिन में रजिस्ट्रेशन करे चुका आहिनि हिन वक़्त ताईं हिते हाणे हिन जॉब जेको ही जॉब जूनियर क्लार्क आहे हिन में उहे दोस्त अप्लाई करे सघनि था जिन IBA में 40 या 40 खां मथे मार्कूं खयां नओं माण्हू फ़िलहाल सिंध जॉब पोर्टल में अप्लाई नथो करे सघे जेसि ताईं नए माण्हू जे लाइ अहलियत लाइ का नौकिरी या का जॉब उहे हिते जेको आहे न ॾियनि हिननि हेल्पलाइन बि कोन ॾिनी चैट विथ अस आहे जेकी उहा AI ते हिननि ठाहे छॾी आहे उहा पाण ई जवाबु ॾिए था मां हिन मां काफ़ी चैट ते हिननि खे सवाल कया त बाबा नओं माण्हू कीअं अप्लाई करे या हीअ इरर अचे थो पियो या हिन BPS 11 जो जेको जूनियर क्लार्क आहे त हिन में नओं माण्हू बि त अप्लाई करे सघे थो उहो छो न करे सघे थो
त चैटिंग में का जवाब नथी अचे। अगर हिननि जो हेल्पलाइन जो को नंबर हुजे हा त उन खां माण्हू मालूमात हासिल करे हा त बाबा नओं माण्हू कीअं अप्लाई करे या नओं माण्हू या हिन जूनियर क्लार्क लाइ नओं माण्हू कीअं अप्लाई करे। उमेद त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। सलाम सिंध यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे ज़रूरु लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾियो। आईंदा बहितरीन वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।